वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि PTI जो पार्लियामानी पार्टी इजलास। वज़ीर आज़म DGISI जी मुक़ररी वारे मामले ते पार्टी अॻुवाणनि खे एतमाद में वठी छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त हुकूमत ऐं फ़ौज विच में के बि ग़लतफ़हमियूं नाहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त नए DGISI जो मुक़ररीअ जो प्रोसेस हलंदड़ आहे। नोटिफिकेशन मां कुझु टेक्निकल मामला ख़तमु करे छॾिया आहिनि। ॼम कमाल जूं वज़ीर आज़म ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर सां धार मुलाक़ातूं। वज़ीर आज़म खे बलोचिस्तान जी सियासी सूरत हाल बाबति आगाही ॾिनी ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खे मंज़ूर काकड़ पारां लिखियल ख़त ते ख़दशनि खां आगाह कयो ऐं चयो त ज़हूर बुलैदीअ जो पार्टी सदर तौरु नोटिफिकेशन गैर क़ानूनी आहे। मंज़ूर काकड़ जे ख़त जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 8 अरब रुपयनि जे शकी ट्रांज़ैक्शन केस मां बरियत वारी आसिफ ज़रदारीअ जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फ़र्दे जुर्म लाइ आसिफ ज़रदारी 28 अक्टूबर ते ॿीहर तलब। आसिफ ज़रदारीअ जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो। नेब तरमीमी ऑर्डिनेंस अचण खां पोइ अदालत केस ॿुधी नथी सघे। अदालत फ़र्दे जुर्म लागू करण खां अॻु बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾिए। मोरो बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो रोड ते बीठल ट्रालर खे टक्कर। हिकु ॼणो फौत जॾहिं त ॿियो ज़ख़्मी थी पियो। मोटरवे पुलिस पहुची वई। ट्रालर खे कटर मशीन सां कटे फाथल लाश ऐं ज़ख़्मीअ खे ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त फौती ट्रालर ड्राइवर जी सुञाणप अज़ीज़ुल हसन, जॾहिं त ज़ख़्मी कंडक्टर जो नालो ज़ाहिद ॿुधायो पियो वञे। फौती ऐं ज़ख़्मी पंजाब जे शहर सादिक़ाबाद जा रहवासी आहिनि। सिंध कॉलेज नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन पारां यूनिट महिराण डिग्री ऐं गर्ल्स कॉलेज मोरो पारां ज़िलई सदर रियाज़ हुसैन ख़ासकेली डिवीज़नल अॻुवाण मोहम्मद अयाज़ अबड़ो यूनिट सदर सरफराज़ ॾाहिरी कमर सरह असलम परवेज़ शेख सिकंदर अंसारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रीजनल डायरेक्टर अब्दुल बारी ईंदड़ नंढनि मुलाज़िमनि खे रिश्वत न ॾियण तां तंग करे रहियो आहे। लेब स्टाफ खे अपग्रेड ॾिनी वञे। 1 खां 17 ग्रेड जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल पिणु ॾिनो वञे। हुननि घुर कई आहे त बारी ईंदड़ खे हटायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नवाब शाह आल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन तहलका नवाब शाह पारां तालीम खाते जे नंढनि मुलाज़िमनि संदनि बुनियादी मुतालबनि जी मञता लाइ नवाब शाह प्रेस क्लब साम्हूं मरकज़ी सदर वज़ीर अली कीरियो, ज़िलई सदर अमजद अली ज़रदारी, तहलका सदर नजफ़ुद्दीन ज़रदारी, जलालुद्दीन जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि चयो त गुज़िरियल 3 सालनि खां आसिया तइलीम खाते जा नंढा मुलाज़िम टाइम स्केल प्रमोशन, यूनिफॉर्म, यूटिलिटी अलाउंस, अपग्रेडेशन, पर्सनल अलाउंस लाइ मुसलसिल एहतिजाज कंदा रहिया आहियूं। असां ग़रीबनि जी समरी गुज़िरियल 6 महीननि खां कानून वारे सूबाई वज़ीर मुर्तज़ा वहाब जी ऑफिस जी टेबल ते पियल आहे, पर असां ग़रीब नंढनि मुलाज़िमनि सां माठवेली माह वारो सलूक कयो पियो वञे, छाकाणि त बाक़ी समूरनि खातनि जे नंढनि मुलाज़िमनि खे मज़कूरा बुनियादी हक़ ॾिना विया आहिनि। हुननि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं असांजा उहे बुनियादी मुतालबा 5 नवंबर ताईं तस्लीम न कया विया त असीं वज़ीर आला सिंध हाउस ॿाहिरां सॼी सिंध जे तालीम खाते जे लोअर स्टाफ जा मुलाज़िम एहतिजाजी धरणो हणण ते मजबूर थी वेंदासीं। नूर खां महरूम माण्हुनि जो आलमी दिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में सफ़ेद सेफ्टी जड़ीअ जे उनवान हेठि हिकु तक़रीब पाकिस्तान ब्लाइंड एसोसिएशन पारां पाकिस्तान ब्लाइंड एसोसिएशन नवाब शाह ऑफिस में मुनक़िद कई वई, जंहिंजा महिमान ख़ासि मेंबर सिंध असेंबली ऐं चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी ग़ुलाम क़ादिर चांडियो हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान ख़ासि MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो चयो त नूर खां महरूम ऐं स्पेशल माण्हुनि खे मुआशिरे जो कारमद शहरी बणाइण लाइ सिंध हुकूमत पारां भरपूर कोशिशूं वरितियूं पयूं वञनि। उन्हनि मक़सदनि लाइ अलॻि खातो क़ाइमु कयो वियो आहे त जीअं सनद तालीम ऐं तरबियत समेत ॿिया बुनियादी हक़ फ़राहम करे सघजनि।